भागवत में लिखियल प्रश्न हिकिड़ो पुछंदो आहे पर समाधान उन जो कई माण्हुनि जो थी वेंदो आहे, थींदो रहंदो आहे। कल हिकिड़ी भेण पुछे पई कि सत्संग ॿुधूं था पर यादि ई नथो रहे। अॼु सत्संग ॿुधी आयासीं त अॼु यादि कोन्हे छा ॿुधी आयासीं। त मां हिकिड़ो कमु कयो, पॉइंट्स ठाहियो कि पहिरियों असां छा ॿुधोसीं, सत्संग ॿुधोसीं, छा ॿुधोसीं, हाँ साधू बाबा जी हिकिड़ी गणका जी कथा ॿुधीसीं, वरी कबीर साहब जो वचन सत्संग, ॿियो गुरबाणी कबीर साहब जी वाणी ॿुधीसीं, वरी छा ॿुधोसीं, गुरु नानक देव महाराज जी कथा ॿुधीसीं। ईअं पॉइंट्स ठाहियो, 4 पॉइंट हे थी विया। अञा अगरि वेसर खाधायो त कॉपी ठाहियो, मोबाइल में लिखी रखो, उहो हिकु लाइन लिखंदो तव्हांखे पूरी कथा यादि अची वेंदी, गारंटी आहे। जेको सत्संग ॿुधी था वञो 5 मिंट कढो, वधीक न 5-10 मिंट कढो, एकांत में बढ़िया परथी मारे वियो ऐं उहे वचन यादि कयो। बसि पूरी कथा तव्हांखे ईअं कैसेट वांगुरु बिल्कुलु रिवाइंड थी वेंदी। चओ जय श्री कृष्ण। त इन जो अर्थ छा आहे कि असांखे भॼन करिणो आहे, हिन जीवन में ई करिणो आहे। 84 लख जूणियुनि खां नरकनि खां बचणो आहे, एतिरी सी ॻाल्हि आहे। पर कई जन्म गुज़री आहे, सम्झ में त न आई। समझी भी व्यासे दिमाग सा पर अमल तो न कयोसीं। वासना हावी रही, उपासना घटिजी वही। उपासना मथे थींदी तो वासना घटिजी वेंदी। गीता में भगवान चवनि था सतो गुण मथे हूंदो आहे त रजो तमो दबियल हूंदा आहिनि, ऐं तमो गुण मथे हूंदो न त सतो रजो दबियल। हिकु गुण मथे हूंदो आहे त ॿ हेठि हूंदा आहिनि। हिन महिल तव्हां कहिड़े गुण में वेठा आहियो? चओ न, सात्विक गुण में, सतो गुण सिंधीअ में चवंदा आहिनि सतो गुण। सात्विक गुण में वेठा आहियो। सात्विक गुण में छा हूंदो आहे? भगवान जो भजन, सत्संग, कीर्तन, पूजा अर्चना, सेवा, उपकार, दया, सभु सतो गुण आहे। रजो गुण छा आहे? कमु करणु, महिनत करणु, पुरुषार्थ करणु, घुमणु फिरणु। ऐं तमो गुण छा आहे? उहो बि कमु न करणु, सुम्ही पवणु, ताश खेॾणु, मोबाइल हलाइणु, टीवी ॾिसणु, फालतू जा कमु करणु, इहो तमो गुण आहे। तमो गुण में माण्हू मरंदो आहे त सिधो नरक, नांग विछुनि जे जूणनि में वेंदो आहे। रजो गुण में मरंदो आहे त वरी अची करे वापार कंदो, धंधो कंदो, या अची करे जनम मरण में ईंदो, जहिड़ी मती हूंदी। ऐं सतो गुण में मरंदो आहे त ऊंचे ऊंचे लोकनि में संतनि महात्माउनि वटि सदगति थींदी आहे। इन करे हमेशह असां भॻवान जो भजन कीर्तन कंदा रहूं, पर अभिमान न कयूं त पार पइजी वेंदासीं। एतिरी सी ॻाल्हि आहे कि असांखे भजन करिणो आहे, पर असांजा कई जन्म गुज़री आहिनि। इहा ॻाल्हि सम्झ में न आई आहे। इहो ॾाढो वॾो वचन अथव। चओ, करना तो भजन था ओ शाम, करना तो भजन था ओ शाम, ये बात समझने में जन्मों लग गए। आहे कि न भाई? एतिरी सी ॻाल्हि असां कई जन्मनि में न सम्झाऊं। अॼु सम्झी वठो कि जीवन भॻवान जे भक्तीअ लाइ मिलियो आहे। चओ जय श्री कृष्ण।